बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। छाखे वञी छो बेली बणिए ॿियनि जो, छाखे वञी छो बेली बणिए ॿियनि जो, वठु कंजक करीम जी आ जग जो वाली जो, सौखो हूंदो सो जंहिंजो इश्क अल्लाह सां। दीन इस्लाम जी हक़ीक़ी प्रचार ऐं आलम इंसानियत जी हिदायत लाइ नाज़ुल कयल कलाम इलाही जे सिंधी तर्जुमे ऐं तफ़सीर जे प्रोग्राम सईं राह में ॾेही तोड़े परॾेही ॿुधंदड़नि खे अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मां आहियां हवां जो मेज़बान ऐं प्रोग्राम पेशकार आजिज़ रहमतुल्लाह लाशारी ताहिरी। सोशल मीडिया जे जदीद सहूलत जो फ़ाइदो वठंदे अवां जी समाअतुनि ताईं रूहानी ग़िज़ा तौर ईमान जी सलामती लाइ ही हक़ीक़ी हिदायत जो पैगाम पहुचाइण जी कोशिश कई अथमि। बशरी तक़ाज़ा मूजिब लफ़्ज़ी या एराबी तौर का ग़लती थिए त माफ़ कंदा। असांजी सिंध धरतीअ जे हिन माए नास ऐं बेबाक आलिम सुल्तानुल मुफ़स्सिरीन हज़रत अल्लामा अलहाज मोहम्मद इदरीस दाहिरी ताहिरी बख्शी क़ादरी नक्शबंदी दामत बरकातुहुल आलिया जे लिखियल सिंधी तर्जुमे ऐं तफ़सीर हसनुल बयान फ़ी तफ़सीरुल क़ुरान जो जामे पैगाम अवां ताईं पहुचायां थो, इन दुआ सां त अल्लाह करीम मुंहिंजो ॿुधाइण ऐं अव्हां जो ॿुधणु पंहिंजी बारगाह इलाही में मक़बूल ऐं मंज़ूर फ़रमाए। आमीन सुम्मा आमीन। दोस्तों, सईं राह जी सफ़र में अॼु पाण अल्लाह ताला जे लारईब किताब क़ुरान करीम फ़ुरक़ान हमीद जे सूरतुल बक़रह जी 120 आयत खां तिलावत तर्जुमो ऐं तफ़सीर अॼोके हिन प्रोग्राम जो हिस्सो बणाईंदासीं। अल्लाह ताला जेतिरो घुरियो मुक़ररु वक़्त जे अंदरि इंशाअल्लाह उन्हनि आयतुनि जो तर्जुमो ऐं तफ़सीर अवां जे समाअतुनि ताईं पहुचाइण जी कोशिशि करियां पियो। अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वलन तरदा अन्कल यहूद वलन नसारा हत्ता तत्तबिअ मिल्लतहुम कुल इन्न हुदल्लाहि हुवल हुदा वलइन इत्तबअत अहवाअहुम बअदल्लज़ी जाअक मिनल इल्मि मा लक मिनल्लाहि मिन वलिय्यिन वला नसीर। ऐं हरगिज़ राज़ी न थींदा तोखां यहूदी ऐं नसारा तांजो ताबेदारी करी उन्हनि जे दीन जी। फ़रमाए त बेशक अल्लाह जो ॾसियल रस्तो उहो ई सिधो रस्तो आहे, ऐं जेकॾहिं बि फ़र्ज़ महाल ताबेदारी कंदे उन्हनि जे ख़्वाहिशुनि जी उन खां पोइ जो आयो अव्हां वटि इल्मु त पोइ न आहे अल्लाह जी पकड़ खां को बचाईंदड़ ऐं न को मददगार। अल्लज़ीना आतैनाहुमुल किताब यतलूनहु हक़्क़ तिलावतिह उलाइक युमिनून बिह वमन यकफुर बिही फ़उलाइक हुमुल ख़ासिरून। उहे शख़्स जो ॾिनो असां उन्हनि खे किताब तिलावत था कनि उन जी हक़ तिलावत करणु उन जे जो उहे उन ते ईमान आणनि था, ऐं जेकी इनकार था कनि उन जो पोइ उहे ई नुक़सान में आहिनि। दोस्तों, क़ुरान पाक सूरतुल बक़रह जी
120 ऐं 121 आयत जी तिलावत ऐं तर्जुमो। हाणे पाण तफ़सीर पढ़ंदासीं। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ख़िदमत में जेको बि ईंदो हो त पाण उन सां नरम रवैयो रखंदा हुआ ऐं सुहिणे अख़लाक़ सां पेश ईंदा हुआ। इन उमेद ते त मन उहो मुस्लमान थिए, अल्लाह ताला ही आयत नाज़िल करे ॿुधायो त उहे यहूदी ऐं नसारा अव्हां खां तेसि ताईं राज़ी न थींदा जेसि ताईं अव्हां उन्हनि जे दीन जी ताबेदारी न कंदा। हिननि खे इस्लाम क़बूल करण जो ख़्यालु बिल्कुलु न आहे, सिर्फ़ु अढंगा सवाल जवाब करे अव्हां जो वक़्तु ज़ाया कंदा आहिनि। हिन आयत हत्ता तत्तबिअ मिल्लतहुम में मिल्लत जो लफ़्ज़ आयो आहे। मिल्लत उन तरीक़े जो नालो आहे जेको अल्लाह ताला पंहिंजनि बाननि लाइ पंहिंजनि पैगम्बरनि सगोरनि अलैहिमुस्सलातु वस्सलाम जी ज़ुबान ते मोकिलियो आहे। जाअक में ज़मीर वाहिद मुज़क्कर मुख़ातिब आहे। बज़ाहिर ख़िताब नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां आहे, मगर उन मां मुराद संदन उम्मत आहे ऐं उन्हनि सां ई गुफ़्तगू आहे त जॾहिं अव्हां वटि अल्लाह ताला जो सचो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम हक़ ऐं हिदायत खणी आयो आहे त अव्हां काफ़रनि जी ख़्वाहिशात जी ताबेदारी असुलु न कयो ऐं इन हूंदे बि जेकॾहिं अव्हां उन्हनि जी ख़्वाहिशात ते हलिया त पोइ अव्हां खे अल्लाह ताला जे अज़ाब खां केर बि न बचाईंदो। अल्लामा आलूसी अलैहि रहमत लिखियो आहे त ज़ाहिर में ख़िताब खणी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां आहे, मगर उन मां मुराद संदन उम्मत आहे। दोस्तो, मुफ़स्सिर क़ुरान अल्लामा मुफ्ती मोहम्मद इदरीस ताहिरी फ़रमाइनि था त नबी सगोरे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां उन्हनि जे मज़हब जी इत्तबा मुमकिन ई न आहे। उन जे करे हिन आयत में मुराद सिर्फ़ संदन उम्मत आहे, यानी इहो ख़िताब असां ई अव्हां जे लाइ आहे। दोस्तों, अॻिते अल्लाह तबारक व तआला इरशाद फ़रमायो सूरतुल बक़रह जी 122 आयत जे अंदरि, या बनी इसराईल अज़्कुरू निअमती अल्लती अनअमतु अलैकुम व अन्नी फ़द्दलतुकुम अलल आलमीन वत्तकू यौमल ला तज्ज़ी नफ़्सुन अन नफ़्सिन शैअन वला युक़बलु मिन्हा अदलुन वला तनफ़उहा शफ़ाअतुन वला हुम युनसरून। 122 123 आयत सूरतुल बक़रह जी। ए बनी इसराईलो, यादि कयो मुंहिंजी उहा नेमत जा मूं अव्हां ते कई, ऐं ख़ासि करे हीअ जो बेशक मूं भलो कयो अव्हां खे उन वक़्त जे सभिनी जहाननि ते, ऐं डिॼो उन ॾींहं खां जो न बदिलो ॾींदो को शख़्स कंहिं शख़्स जे पारां कुझु बि, ऐं न क़बूल कयो वेंदो उन खां माली तावान, ऐं न नफ़ो ॾींदी उन खे सिफ़ारिश, ऐं न उहे मदद कया वेंदा। दोस्तो, इन जो तफ़सीर इहो आहे त हिननि ॿिनि आयतुनि मां पहिरीं आयत में बनी इसराईल जी फ़ज़ीलत ऐं ॿियनि खां भले हुजण जो ज़िक्र आहे, ऐं ॿी आयत में ॿुधायो वियो आहे त क़यामत में केर बि कंहिंजे पारां कमु न ईंदो, ऐं न माली फ़िदियो कमु ॾींदो, ऐं न काफ़रनि लाइ सिफ़ारिश हूंदी, ऐं न संदन मदद कई वेंदी। दोस्तो, हिन हवाले सां तमामु तफ़सीली ऐं तहक़ीक़ी अव्हां जे साम्हूं हिन ई सूरतुल बक़रह जे 47 ऐं 48 आयत में इन जी तमामु तफ़सीली ऐं तहक़ीक़ी वज़ाहत थी चुकी आहे। उमेद जॾहिं अव्हां उन खे ॾिसंदव, ॿुधंदव, या हिन ई मुंहिंजे सही राह जे प्रोग्राम में अव्हां उन 47 ऐं 48 आयत जे तर्जुमे तफ़सीर खे पढ़ंदव, सम्झी वेंदव त क़यामत में केरु न कंहिंखे ई कमु ईंदो, हिकु ई मुहम्मद आ जो हिकदमि ईंदो, आयो त पोइ कंहिं ते बि को असुली अज़ाब न थींदो। इहो सॼो तफ़सील ऐं तहक़ीक़ अव्हां उन में ॿुधंदव। हाणे अॻिते अल्लाह ताला जे लाराइब किताब क़ुरान करीम फ़ुरक़ान अज़ीम जी तिलावत कयूं था। 124 आयत अल्लाह ताला फ़रमायो, वइज़ इब्तला इब्राहीम रब्बुहु बिकलिमातिन फ़अतम्महुन्न क़ाल इन्नी जाइलुक लिन्नासि इमामा क़ाल वमिन ज़ुर्रियती क़ाल ला यनालु अहदि ज़ालिमीन। अल्लाह ताला फ़रमायो, ऐं यादि कयो जॾहिं आज़मायो इब्राहीम खे उन जे रब ॿ टिनि फ़रमाननि सां, पोइ पूरो कयाईं उन्हनि खे
फरमायो अल्लाह त बेशक मां कंदड़ आहियां तोखे माण्हुनि जे लाइ अॻुवाण। अर्ज़ु कयई ऐं मुंहिंजी औलाद मां बि। फरमायो अल्लाह ताला त न पहचंदो वाइदो मुंहिंजो ज़ालिमनि खे। दोस्तो, हिन आयत सगोरी 124 सूरतुल बक़रह जी इन जो तफ़सीर इहो आहे त हिन आयत में हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम ते आयल इम्तिहाननि जो ज़िक्र आहे ऐं उहे इम्तिहान उन ते इन लाइ न आया हुआ त अल्लाह ताला खे हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे फर्मा बरदार हुजण या इम्तिहाननि में कामयाब थियण जो अवल इल्मु न हो, माज़अल्लाह। पर उहे इम्तिहान वठी अल्लाह ताला पंहिंजे ख़लील अलैहिस्सलातु वस्सलाम जी सचाई ऐं अख़लाक़ वारे जज़्बे खे माण्हुनि जे अॻियां ज़ाहिर थिए कयो त उन्हनि खे ख़बर पवे त उन्हनि प्यारनि ते जेके खुदाई फज़ुल ऐं इज़्ज़ती करम थियो हो उहे उन जा लाइक़ हुआ। ऐं उन में तंबीह बि आहे त हर को सदड़ियो इश्क़ ऐं मुहबत जे उन बुलंद मक़ामनि ॾे निहारे बि नथो सघे, बल्कि उते आज़माइश जी भड़कंदड़ बाहि जो समुंड मौजूं हणी रहियो आहे, जंहिंमां लंघी पोइ उन बुलंद मक़ामनि खे पहुचणु मुमकिन आहे। अल्लामा राज़ी लिखियो आहे त मथे ज़िक्र कयल मुशरिकनि, यहूदियुनि ऐं नसारनि सभिनी जो हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम लाइ सुहिणो अक़ीदो हो। मुशरिक संदसि औलाद हुजण ऐं संदसि हरम जे ख़ादिम हुजण ते फ़ख़ुरु कंदा हुआ। अहिड़ी तरह अहले किताब बि संदसि रस्ते ते हलण जी दावा कंदा हुआ, संदसि औलाद सॾाए नास कंदा हुआ। अल्लाह ताला उन जो ज़िक्र आणे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी नबूवत ऐं रिसालत जा दलील क़ाइमु कया आहिनि। दोस्तो, ही तफ़सीर कबीर सुफ़े 33 जुल्द 2 जे अंदरि मूं अव्हां जे साम्हूं उन जो हवालो पेश कयो आहे त बनी इसराईल हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी औलाद हुजण खे पंहिंजी निजात लाइ काफ़ी सम्झंदा हुआ। हिन आयत में ॿुधायो वियो आहे त हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम खे पहिरियां ई ॿुधायो वियो हो त अव्हां जी औलाद माके ज़ालिम हूंदा ऐं ज़ालिमनि सां उहे इमामत जा वाइदा पूरा न थींदा। जिन कलमात सां हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम खे आज़मायो वियो उन में मुख़्तलिफ़ रवायतूं आहिनि। अल्लामा कुर्तबी अलैहि रहमत लिखियो आहे त सही कौल इहो आहे जेको मुहद्दिस अब्दुर्रज़ाक़ हज़रत इब्न अब्बास रज़ियल्लाहु अन्हुमा खां रवायत कयो आहे त जिन हुक्मनि सां अल्लाह ताला हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम खे आज़मायो हो उहे 5 मथे सां वास्तो रखनि था, बाक़ी 5 जिस्म सां। हाणे मथे सां जिन हुक्मनि जो वास्तो आहे उहे ही आहिनि जिन सां हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम खे हुकुम थियो, आज़मायो वियो त मुछूं कतरिण। अॼुकल्ह आम थी वियो आहे त दोस्तो मुछूं कूड़ण भलो अमल न आहे, कतरिण मुंहिंजे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत आहे। ऐं इहो तफ़सीर कुर्तबी सुफ़े 104 जुल्द 2 में लिखियलु आहे। इहो मसइलो उन्हनि बयानु कयो आहे त हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम जूं जेके सुन्नतूं आहिनि उन्हनि में इहो आहे त मुछुनि जो कतरिण, गुरड़ियूं करणु, नक खे पाणी ॾियणु, ॾंदण करणु, मथे जे वारनि जी सींद ठाहिणु। हाणे इहे मथे सां उन्हनि हुक्मनि जो ताल्लुक़ जेके अल्लाह ताला हज़रत इब्राहीम ख़लीलुल्लाह खे हुकुम फ़रमाया। जिन हुक्मनि जो वास्तो बाक़ी जिस्म सां आहे उहे ही आहिनि हथनि ऐं पेरनि जा नह लाहिणु, यानी इहे अॻ में न हुआ, पर अल्लाह ताला हज़रत इब्राहीम ख़लीलुल्लाह खे फ़रमायो त हथनि ऐं पेरनि जा नह लाहियो। उन खां पोइ निहाईअ जा वार लाहिणु, उन खां पोइ तोहर करणु हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम खां अॻ में न हो, ऐं बग़ल कूड़ण ऐं पेशाब ऐं पायखाने जे अचण जूं जायूं धोअणु। इहे सभई 10 कम जेके आहिनि से अल्लाह तबारक व तआला हज़रत इब्राहीम अला नबीना अलैहिस्सलातु वस्सलाम खे हुकुम थियो। तो दोस्तो, हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम जन जे नाले मुबारक खां अरब जो बच्चो वाक़िफ़ हो, उन जे करे क़ुरान करीम कंहिं तमहीद ऐं तारुफ़ खां सवाइ उन जो ज़िक्र कयो आहे। तौरात में संदसि नालो अब्राम ऐं इब्राहिम ॿई आयल आहिनि। जदीद तरीन असरी तहक़ीक़ात जे मुताबिक़ संदन पैदाइश जो साल 2160 कमरी महीना आहे। तौरात में संदन उमिरि मुबारक 175 साल लिखियलु आहे। संदन आबाई वतन बाबुल हो, जंहिंखे हाणे इराक़ था सॾनि। जंहिं शहर में संदन विलादत थी हुई तौरात में उन जो नालो और आहे ऐं कई मुद्दतूं
यानी जाते विलादत थी हज़रत इब्राहीम जी और शहर हो। कई मुद्दतूं ही शहर नक्शे खां ग़ाइब रहियो, हाणे नए सिर ज़ाहिर थियो आहे। उन शहर जी खोटराई जो कमु सन 1894 ईस्वी में शुरू कयो वियो हो ऐं सन 1922 में बरतानिया ऐं अमरीका मां माहिरीन असरियात जे हिकु मुश्तरका तहक़ीक़ाती टीम इराक़ी रवानी थी। उन इराक़ ॾांहुं रवानी थी ऐं उन पूरा 7 साल खोटराई जो कमु कयो ऐं आहिस्ते आहिस्ते सॼो शहर ज़ाहिर थी वियो। मौजूदह फेरफार कयल बाइबल में तारीख़ी ग़लतियुनि जी घणाईअ खां तंग थी तारीख़ जे बज़ मुहक़िक़नि 19वीं सदीअ जे आख़िर में ईअं चवणु शुरू कयो त इब्राहीम नाले का बि तारीख़ी शख़्सियत न गुज़री आहे। हीअ त हिकु आम नालो आहे या हर क़बीले जे वॾे जो नालो इब्राहीम हो, पर हाणे वरी तहक़ीक़ जो रुख़ बदिलियो आहे ऐं 20वीं सदी जे शुरूआति में यूरोप वारनि खे सन तारीख़ी शख़्सियत हुजण जो क़ाइल थियणो पियो आहे। दोस्तों, हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम जो हिन आयत जे अंदरि ज़िक्र थियो त हज़रत इब्राहीम अला नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे हवाले सां तव्हांखे हिकिड़ी तमामु ज़रूरी ॼाण थियां। इब्राहीम असुल में अब रहीम आहे, यानी महिरबान पीउ। पाण बचनि ते वधीक महिरबान हुआ ऐं महिमान नवाज़ी बि घणी कंदा हुआ। उन जे करे मुसलमाननि जा जेके नंढा ॿार मरी था वञनि त हिकिड़ो कुदरती सिलसिलो आहे त उन्हनि जी परवरिश पाण ऐं संदन घरवारी बीबी सारा रज़ी अल्लाह ताला अन्हा कनि था ऐं इहो सिलसिलो क़यामत ताईं जारी रहंदो। यानी उन्हनि मासूम ॿारनि जा उहे लाश उहे जनाज़ा उन्हनि ताईं पहुचाया वञनि था ऐं अल्लाह ताला उन्हनि खे, छो त बरज़खी ज़िंदगी आहे, उते वरी साहु पवंदो आहे, त अल्लाह ताला उन्हनि खे उहा बरज़खी ज़िंदगी ॾिए थो ऐं उन्हनि जी पालना परवरिश जेका आहे उहे हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम ऐं संदन घर वारी बीबी सारा रज़ी अल्लाह अन्हा कनि था। दोस्तों, हिन आयत में हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम जी दुआ जो बि ज़िक्र आहे जेका उन पंहिंजे औलाद लाइ घुरी हुई। व मिन ज़ुर्रियती, इहा हिकु तबई ख़्वाहिश हुई। अल्लाह ताला फरमायो त मुंहिंजो वाइदो ज़ालिमनि सां न आहे। हा, जेकी सालिह ऐं इताअत गुज़ार हूंदा उन्हनि मां बज़ खे नबूअत जे शरफ़ सां मुशर्रफ़ कंदुसि। ज़ालिम ऐं बदकार उन नेम जा हक़दार न हूंदा। हिन आयत मां उलमा इकराम दलील वरितो आहे त अंबिया सगुरा अलैहिमुस्सलातु वस्सलाम हर गुनाह नंढे तोड़े वॾे खां मासूम ऐं पाक हूंदा आहिनि ऐं मुल्क जे सरबराह में बि तक़वा ऐं दीनदारी ज़रूरी आहे। अल्लामा कुर्तबी लिखियो आहे त मुल्क जो अॻवान उहो थींदो जेको अदुल, एहसान ऐं फ़ज़ीलत वारो हुजे ऐं उन्हनि सुन्नतुनि खे क़ाइमु रखण जी बि क़ुवत उन में हुजे। उन ई सिफ़तुनि वारे लाइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो हुकुम आहे। अॻिते लिखियो अथसि त उन जे करे हज़रत अब्दुल्लाह बिन ज़ुबैर ऐं हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम यज़ीद मरदूद खे तस्लीम न कयो हो ऐं उन जे ख़िलाफ़ु निकिरण जो फ़ैसिलो कयो हो। यानी यज़ीद मरदूद मलऊन में उहे सिफ़तूं जेके हिकु हाकिम हुक्मरान में हुजणु खपनि, अदुल, एहसान ऐं फ़ज़ीलत वारियूं, त उन में न अदुल हो, न एहसान हो ऐं न ई फ़ज़ीलत जो को अमल हो। इन्हीअ जे करे हज़रत इमाम आली मक़ाम जन ऐं हज़रत अब्दुल्लाह बिन ज़ुबैर उन जी बैयत करण खां इनकार कयो हो। जी दोस्तों, सही राह जो सफ़र जारी आहे। मां आहियां अवां जो मेज़बान ऐं प्रोग्राम पेशकार आजिज़ रहमतुल्लाह लाशारी ताहिरी। हाणे पाण अॻिते तिलावत कयूं था अल्लाह ताला जे किताब जी। अल्लाह ताला इरशाद फरमायो, व इज़ जअलनल बैत मसाबतल लिन्नासि व अमना वत्तखिज़ू मिन मक़ाम इब्राहीम मुसल्ला
वअहिदना इला इब्राहीम व इस्माईल अन तहिर बैतिय लित्ताइफीन वल आकिफीन वर्रुक्कइ सुजूद। ऐं यादि कयो जॾहिं बनायो असां हिन घर खे मर्कज़ माण्हुनि लाइ ऐं अमुन जी जाइ, ऐं माण्हुनि खे हुकुम कयोसूं त वठो मक़ाम इब्राहीम खे निमाज़ जी जाइ, ऐं ताक़ीद कयोसीं इब्राहीम ऐं इस्माईल खे त पाक साफ़ रखो मुंहिंजो घर तवाफ़ कंदड़नि ऐं एतकाफ़ में वेहंदड़नि ऐं रुकू सजदे कंदड़नि लाइ। दोस्तो, आयत जी तिलावत ऐं तर्जुमो मां ॿुधो। हाणे तफ़सीर आहे त अल्लाह ताला बैतुल्लाह खे माण्हुनि जो मर्कज़ बनायो। उहो हमेशह मर्कज़ आहे ऐं क़यामत ताईं मर्कज़ रहंदो। हज़ार इनकलाबनि जे बावजूदु उन में का तब्दीली न आई आहे न ईंदी। दुश्मन सभु ॾिसनि था ऐं ॾिसंदा रहंदा। बैतुल्लाह शरीफ़ जी इहा ख़ुसूसी फ़ज़ीलत आहे जो माण्हू उन जे दीदार जी बार बार तमन्ना कंदा रहंदा। तफ़सीर जे इल्म जे इमाम हज़रत मुजाहिद जो फ़रमान आहे त को बि माण्हू उन जे दीदार मां ड्रहो न कंदो। हर भेरे पहिरें खां ज़्यादा ज़ियारत ऐं तवाफ़ जो शरफ़ खणी मोटंदो। हज़ारें रुपया ख़र्च करे वॾी सिक उकीर रखी जिस्म जूं तकलीफ़ूं सही अचण वारो वरी ॿियो भेरो अचण जो शौक़ु ॾेखारींदो रहंदो। सैयदना रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो फ़रमान आहे त बैतुल्लाह वारी मस्जिद यानी बैतुल्लाह वारी मस्जिद मस्जिद हराम में पढ़ियल हिकु निमाज़ ॿियनि मस्जिदुनि में पढ़ियल लख निमाज़ जे बराबरि आहे ऐं अमुन जी जाइ बि आहे जंहिंमें क़त्लो क़ताल मना आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी हिकु हदीस मुबारक में आहे त इन हाज़ल बलद हर्रमहल्लाहु यौम ख़लक़ अस्समावाति वल अर्द फ़हुव हरामुन बेहुरमतिल्लाह इला यौमिल क़ियामह। यानी बेशक ही शहर मको पाक इज़्ज़त वारो कयो उनखे अल्लाह ताला जंहिं ॾींहुं आसमान ऐं ज़मीनूं पैदा कयईं पोइ उहो क़यामत ताईं अल्लाह ताला जी इज़्ज़त ॾियण जे करे इज़्ज़त वारो आहे। दोस्तों, हिन आयत सगूरी जे अंदरि बयानु थियो वत्तख़िज़ू मिन मक़ाम इब्राहीम मुसल्ला। हिन जो शान नुज़ूल ही आहे त हिकु भेरे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु खे हथ मां वठी मक़ाम इब्राहीम वारो पत्थर ॾेखारियो। हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु अर्ज़ु कयो त जेकॾहिं ही पत्थर एतिरो शानदार आहे त उते असीं निमाज़ छो न अदा कयूं। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त मूंखे अञा अहिड़ो हुकुम न मिलियो आहे। तॾहिं सिज लहण खां अॻु में ई इहा आयत नाज़ुल थी। अल्लामा अहमद जीउन अलैहि रहमत इहो शान नुज़ूल ज़िक्र करे लिखियो आहे त जमहूर मुफ़स्सिरनि इहो शान नुज़ूल ज़िक्र कयो आहे ऐं कशाफ जे साहिब ऐं बेज़ावी बि उनखे पसंदि करणु फरमायो आहे। दोस्तो, मिन मक़ाम इब्राहीम मुसल्ला, मक़ाम इब्राहीम वॾे शान वारो पत्थर आहे। जॾहिं अल्लाह ताला हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम खे हुकुम कयो त बैतुल्लाह शरीफ़ जी तमीर कर ऐं पाण पंहिंजे फ़र्ज़ंद हज़रत इस्माईल सां गॾिजी तमीर जो कमु शुरू कयाऊं ऐं बैतुल्लाह जूं भितियूं कुझु मथे थियूं त हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम उहो पत्थर खणी पेश कयो। हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन उन ते बीही कमु थिए कयो ऐं हज़रत इस्माईल खे उनखे ओसारीअ लाइ ॿिया पत्थर हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम उनखे ओसारीअ लाइ ॿिया पत्थर ॾींदो थिए वियो ऐं ॿिन्ही हीअ दुआ थिए घुरी अल्लाह ताला जी बारगाह में, रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम। यानी ए असांजा पालनहार असांजी हीअ ख़िदमत क़बूल करणु फरमा, बेशक तूं ॿुधंदड़ ॼाणंदड़ आहीं।
हज़रत अब्दुल्लाह बिन उमर रदी अल्लाह ताला अन्हुमा रवायत कई है त मूं सैयदना रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां ॿुधो पाण फरमायाऊं त इन रुकन वल मक़ाम याक़ूततान मिन याक़ूतिल जन्नह तमसल्लाहु नूरहुमा वलौ लम यतमिस नूरहुमा ला ضاء मा बैनल मशरिक़ वल मग़रिब। यानी रुकन ऐं मक़ाम वारा पत्थर जन्नत जे याकूतनि मां ॿ याकूत आहिनि। अल्लाह ताला उन्हनि जो नूर मेटे छॾियो आहे ऐं जेकॾहिं उन्हनि जे नूर खे न मेटे हा त ओभर ऐं ओलह जे विच खे रोशन करे छॾनि हा। यानी उहे तजलियात अनवार असुल में ही ॿई पत्थर याकूतनि मां आहिनि ऐं जन्नती याकूतनि मां। पर हुज़ूर फरमायो त दुनिया जे अंदरि उन्हनि पत्थरनि जी उन रोशनीअ वारी जेका असुली नूरानियत आहे उन खे हटाए छॾियो आहे। त अल्लामा सनाउल्लाह पानीपती अलैहि रहमत लिखियो आहे हिन ई आयत जे तफ़सीर ऐं तशरीह में त क़ुरान करीम मां नसीहत हासिलु कंदड़नि जे लाइ हिन आयत मां हिकु ई मसइलो निकिरे थो त हर उन जाइ ते जिते अल्लाह ताला जो को सालिह बानो का घड़ी रहे थो आसमान खां बरकतूं नाज़िल थियनि थियूं ऐं अहिड़ो सुकून नाज़िल थो थिए जेको दिलनि खे अल्लाह ताला ॾे छिके थो। ऐं उन जाइ में जीअं नेकी करण जो अजुर ॿीणो थो मिले त उते गुनाहनि जो बार बि ॿीणो थो थिए। वल्लाहु आलम। दोस्तो, अल्लामा मुफ़स्सिर सुल्तानुल मुफ़स्सिरीन अलहाज मोहम्मद इदरीस ताहिरी बख्शी दामत बरकातुहुल आलिया फरमाइनि था त अल्लामा साहब जे हिन फ़रमान मां उहे माण्हू नसीहत वठनि जेके अल्लाह वारनि जे दरबारुनि ते वञण ऐं बरकतुनि हासिलु करण जा मुनकर आहिनि ऐं अल्लाह ताला जे प्यारनि जे मज़ारुनि लाइ गुस्ताखीअ जा कलमा कढंदे चवंदा आहिनि त उहे मिटीअ जा दड़ा आहिनि, ॿियो कुझु बि न आहिनि। माज़ल्ला सुम माज़ल्ला। ऐं उन मां उहे बेदीन ऐं जाहिल बि नसीहत हासिलु कनि जेके ख़ुदा ताला जे भलारनि ॿारनि जे मज़ारुनि ते बुरा कम ऐं बुछड़ायूं कंदा वतनि था। उन्हनि औलियान किराम जे मज़ारात मुतबरका जो क़दुरु कहिड़ो कयो आहे जो माज़ल्ला उहे सजदा तवाफ़ नफ़ीलूं हणण ऐं बेहयाई करण खे ऐं अजुर ऐं सवाब सम्झी आख़िरत जो अज़ाब ख़रीद कंदा आहिनि। अल्लाह ताला शल पंहिंजी पनाह में रखे। दोस्तों, अॻिते अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो सूरतुल बक़रा जी 126 आयत में वइज़ क़ाल इब्राहीम रब्बि जअल हाज़ा बलदन आमिनन वरज़ुक़ अहलहु मिनस्समराति मन आमन मिनहुम बिल्लाहि वल यौमिल आखिर क़ाल वमन कफ़र फ़उमत्तिअहु क़लीलन सुम्म अद्तर्रुहु इला अज़ाबिन नार व बिअसल मसीर। ऐं यादि कयो जॾहिं दुआ घुरी इब्राहीम त ए मुंहिंजा रब कर तूं हिन शहर खे अमुन वारो शहर ऐं रोज़ी ॾे उन में रहंदड़नि खे तरह तरह जा मेवा, यानी उन खे जो ईमान आणे उन्हनि मां अल्लाह ते ऐं ॾींहं क़यामत ते। फरमायाई ऐं जंहिं कुफ़ुर कयो पोइ फ़ाइदो वठणु ॾींदुसि उन खे थोरो वक़्तु, उन खां पोइ मजबूर कंदुसि उन खे बाह जे अज़ाब ॾांहुं ऐं घणी ख़राब जाइ आहे उहा। त दोस्तो, हिन आयत में हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी उन दुआ जो ज़िक्र आहे जेका पाण बैतुल्ला शरीफ़ ऐं उते रहंदड़नि ऐं ईंदड़नि लाइ घुरी हुयाईं त या अल्लाह हिन खे अमुन वारो शहर बना। हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम जी इहा दुआ क़बूल थी जो बैतुल्ला शरीफ़ वारो शहर मक्को मुकरमा ऐं उन में रहण वारा सुकून में आहिनि। उते क़त्ल वग़ैरह खे इस्लाम खां अॻु में मुशरिक ऐं काफ़र बि बुरो सम्झंदा हुआ। संदन केॾो बि वॾो दुश्मन खेनि हरम में मिलंदो हो त उनखे कुझु न चवंदा हुआ ऐं हरम में अमुन जो अहसासु जानवरनि खे बि आहे। कुदरती तरह संदन ज़हन में इहा ॻाल्हि आयल आहे त हरम में असांखे केरु न शिकार कंदो न ईज़ाईंदो। शरअन हरम जे हदुनि में शिकार करणु मना आहे। हा, जेकॾहिं यज़ीद ज़ालिम या हुजाज बिन यूसुफ जहिड़नि इस्लाम जे नाले ते कुझु कयो त उन्हनि जो अंजाम बि हाथियुनि सां हमले कंदड़ अबरह बिन सबाह जहिड़ो ख़राबु थियो जेको तारीख़ जे पढ़ंदड़नि जे
अॻियां मख़फ़ी नाहे ऐं ज़ाहिर आहे त उन्हनि जो हशर कहिड़ो थियो। जी दोस्तों, अल्लाह तबारक व तआला अॻिते इरशाद फ़रमायो सूरतुल बक़रह जी 127 आयत, व इज़ यरफ़उ इब्राहीमल क़वाइद मिनल बैत व इस्माईल रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम। ऐं यादि कयो जॾहिं खयां थे इब्राहीम बुनियाद बैतुल्लाह जा ऐं इस्माईल ऐं दुआ थे घुरियाऊं, हे असांजा रब क़बूल कर असां खां, बेशक तूं ई ॿुधंदड़ ॼाणंदड़ आहीं। रब्बना वजअलना मुस्लिमैन लक व मिन ज़ुर्रियतिना उम्मतम मुस्लिमतन लक व अरिना मनासिकना व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। ई असांजा रब ऐं कर तूं असांखे फ़र्मा बरदार पंहिंजो ऐं असांजी औलाद मां जमायत फ़र्मा बरदार तुंहिंजी, ऐं ॾेखार सेखार असांखे असांजी इबादत करण जा तरीक़ा ऐं तवजह कर असां ते, बेशक तूं ई घणी तौबह क़बूल कंदड़ घणो रहम कंदड़ आहीं। रब्बना वबअस फ़ीहिम रसूलम मिनहुम यतलू अलैहिम आयातिक वयुअल्लिमुहुमुल किताब वल हिकमत वयुज़क्कीहिम इन्नका अंतल अज़ीज़ुल हकीम। ई असांजा रब ऐं मोकिल उन्हनि में शान वारो रसूल उन्हनि मां, त पढ़े उन्हनि जे अॻियां तुंहिंजूं आयतूं ऐं पढ़ाए उन्हनि खे किताब ऐं दानाईअ जूं ॻाल्हियूं ऐं पाक साफ़ करे उन्हनि खे, बेशक तूं ई ज़बरदस्त ग़ालिब वॾी हिकमत वारो आहीं। दोस्तों, सूरतुल बक़रह जी 127, 28 ऐं 29 आयत उन जो तर्जुमो मां ॿुधो। हाणे तफ़सीर आहे उन जो त हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम पाण बैतुल्लाह जे बुनियादनि खे बुलंद करे रहियो हो ऐं संदन बख़्त वारो पुटु हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम पथर ऐं गारे ॾियण जो फ़र्ज़ु अदा करे रहियो हो। रहमत जे हवाउनि सां संदन दिलनि जा ग़ुंचा टिड़ी रहिया हुआ ऐं मथनि ख़ुशी ऐं राहत जे बयान खां बुलंद कैफ़ियत तारी हुई त उन वक़्तु अल्लाह ताला जा ही ॿई मक़बूल बाना पंहिंजे रब खे ॿाॾाए सभु कुझु वठी रहिया हुआ। हिननि जी तलब जी दामन विछायल हुई ऐं कुदरती कर्म जो हथु जूदो अता में मसरूफ़ हो। पंहिंजे लाइ ऐं पंहिंजी औलाद लाइ बारगाह एज़दी में न्याज़ ऐं इबादत करण जूं दुआऊं घुरी रहिया हुआ, जिन में अहमियत उन ॻाल्हि खे ॾिनाऊं थे त अरिना मनासिकना वजअलना मुस्लिमैन लक व मिन ज़ुर्रियतिना उम्मतम मुस्लिमतन लक। उहा ई मालिक जी रज़ा तलबी हुई त असांखे इबादत जा तरीक़ा सेखार ऐं असांखे त पंहिंजो फ़र्माबरदार बानो बनाए, पर असांजी औलाद मां बि फ़र्माबरदार जमायत पैदा फ़रमाए। ऐं अहम दुआ संदन हीअ बि हुई त या अल्लाह, घर तुंहिंजो तमीर कयूं था, पर उनखे सही तरीक़े सां आबाद करण लाइ उन मके पाक में रहण वारनि मां हिकु अज़ीम शान नबी अलैहिस्सलाम बि मबऊस फ़रमा, जेको उन्हनि खे तुंहिंजे कलाम जूं आयतूं तिलावत करे ॿुधाए ऐं हिकमत जी तइलीम ॾे ऐं उन्हनि जे क़ल्बनि ऐं क़ालब रूहनि ऐं जिस्मनि खे पाक ऐं साफ़ करे कमाल जे मदारिज ते पहुचाए, जंहिंजी रहमत जी दामन एतिरी कुशादी ऐं करम जो दस्तरख़्वान एतिरो वसी हुजे जो हर ख़ासि ऐं आम उन मां फ़ाइदो पिराए सघे। दोस्तो, हिकु अहम नुक़्तो, हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी दुआ में वबअस फ़ीहिम जे लफ़्ज़ ते ग़ौर कयो, यानी उन्हनि में मोकिल। उन्हनि मां मुराद केरु आहे, उहो ज़मीर कंहिं ॾे थो वरे, या ज़ुर्रियतिना
उन जे मुरजे आहे, यानी असां जे औलाद मां जेके हूंदा या ज़मीर उम्मतम मुस्लिमत लक ॾे वराइबो त उहे बि हज़रत इब्राहिम जी औलाद मां आहिनि। मक़सदु इहो ई थियो त असांजी औलाद में असांजी औलाद मां नबी मोकिल, ऐं ना ज़मीर जम मुतकल्लिम जंहिंमें हिकु हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम दाख़िल आहे त ॿियो हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम। नतीजो इहो निकितो त उन नबी जो मोकिलणु औलाद इब्राहिम ऐं औलाद इस्माईल अलैहिस्सलाम मां हो। बाक़ी ॿिया जेके औलाद इब्राहिम अलैहिस्सलाम त आहिनि पर औलाद इस्माईल न आहिनि। मिसाल हज़रत इसहाक़ अलैहिस्सलाम जो औलाद त उहे हिन दुआ जो मिस्ताक न आहिनि, उन्हनि मां नबी मोकिलण जी दुआ घुरियल न आहे। ऐं लुत्फ़ एज़दी त ॾिसो जो उन्हनि ॿिन्ही प्यारनि हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम ऐं हज़रत इस्माईल अला नबीना अलैहिस्सलातु वस्सलाम जी औलाद मां हुज़ूर पुरनूर हज़रत मुहम्मद रऊफ़ुर रहीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां सवाइ को बि नबी मोकिलियल न आहे, भले कंहिंखे नबूअत जी कूड़ी दावा जो मौक़ियो बि न मिलियो हो। तां त हीअ हक़ीक़त हर शक ऐं शुबे खां बाला रही त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ज़ातो अल सिफ़ात ई हुई जन लाइ ख़लील ऐं ज़बीह दुआऊं घुरंदा रहिया, यानी हुज़ूर जी तशरीफ़ आवरी लाइ आमद लाइ रसूलनि जो लफ़्ज़ मुफ़रद ऐं नुकरत तनवीन सां आंदो वियो आहे। उन में इन ॻाल्हि ॾे इशारो आहे त उहो नबी हूंदो बि हिकु ऐं हूंदो बि बेमिसाल वॾे शान जो साहिबु। महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पाण बि ॿुधायो त हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जन मूं लाइ दुआ घुरी हुई। जीअं अहमद इब्न जरीर इब्न अबी हातिम हाकिम दलाइल नबूवत में बेहकी हज़रत अरबास बिन सारिया रदी अल्लाह ताला अन्हु खां रवायत आंदी आहे त सैयदना रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, इन्नी इंदल्लाहि फी उम्मिल किताब लखातमुन नबिय्यीन व इन आदम लमुंजदिलुन फी तीनतिही वसउनब्बिउकुम बिअव्वलि ज़ालिक दअवत अबी इब्राहीम व बिशारत ईसा बी वरुया उम्मती उम्मिय्यल्लती रअत व कज़ालिक उम्महातुन नबिय्यीन यरैन। दोस्तों, तफ़सीर दुर्र मंसूर सुफ़े 334 जुल्द पहिरें में ही रवायत कयल हदीस मूं अव्हांखे ॿुधाई आहे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, यानी बेशक मां अल्लाह ताला वटि लोहे महफूज़ में उन वक़्त खां ख़ातमन नबिय्यीन सभिनी नबीयनि में आख़िर में अचण वारो लिखियल आहियां, ऐं बेशक आदम अलबत अञा पंहिंजी मिटीअ में ॻोहियल हो, यानी ज़ाहिर न थियो हो, ऐं जल्दी ख़बर ॾींदुसि मां अव्हांखे उन ॻाल्हि जे शुरूआत जी त मां पंहिंजे पीउ इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जी दुआ ऐं मोमिन लाइ ॾिनल ईसा अलैहिस्सलाम जी बिशारत ऐं पंहिंजी अम्मा जी उहा ॾिसण में आयल हस्ती आहियां जो ॾिठो हुआईं ऐं अहिड़ी तरह नबीअनि जूं माइरूं ॾिसंदियूं आहिनि। इब्न जरीर ऐं इब्न अबी हातिम अबुल आलिया खां आंदो आहे त जॾहिं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम इहा दुआ घुरी त खेसि चयो वियो त तुंहिंजी इहा दुआ क़बूल आहे, यानी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी घुरियल दुआ जो नतीजो आहिनि। तो दोस्तों, प्रोग्राम सही राह दरस क़ुरान अहसनुल बयान जारी आहे। सूरतुल बक़रह जूं आयतूं अव्हां जे आॾो तिलावत करियां पियो। अॼु पाण सही राह जे सफ़र जे हिन प्रोग्राम जी शुरूआत 120 आयत खां कई आहे। त दोस्तों, मूं अर्ज़ु पे कयो जेका हदीस मथे गुज़री वई हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जी, जेका तफ़सीर दुर्र मंसूर मजा जी रवायत कयल मूं अव्हांखे ॿुधाई त हिकमत जो हिन में ज़िक्र थियो आहे। त हिकमत मां मुराद छा आहे, जंहिंजी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन तइलीम ॾींदा। इमाम हसन बसरी ऐं कतादा सगोरे रदी अल्लाह अन्हुमा जो फ़रमान आहे
त उन मां मुराद सुन्नत आहे। इमाम रागिब असफ़हानी लिखियो आहे त हिकमत मां मुराद इल्म ऐं अकुल सां हक़ ताईं पहुचणु ऐं उनखे मालूम करणु आहे। पोइ अल्लाह जे तरफ़ां हिकमत जे मिलण मां मुराद आहे शयूं सुञाणणु ऐं उन्हनि जो सुहिणे नमूने ईजाद करणु ऐं इंसान में हिकमत हुजण मां मुराद आहे मौजूदात जी मरफ़त ऐं भलायूं करणु ऐं इहा ई सिफ़त आहे जंहिंसां हज़रत लुक़मान खे क़ुर पाक में यादि कयो वियो आहे वलक़द आतैना लुक़मान अल हिकमत ऐं अलबत्ता बेशक ॾिनी असां लुक़मान खे हिकमत। त दोस्तो अल्लामा अबू हयान इंदलसी अलैहि रहमत ॿियनि क़ौलनि सां गॾु हीअ कौल बयानदो आहे त हिकमत अल्लाह ताला जे लश्करनि मां हिकु लश्कर आहे जंहिंखे अल्लाह ताला पंहिंजे आरिफ़नि बाननि जे दिलनि में मोकिलींदो आहे ताजो उन्हनि मां दुनिया जा शौक़ कढंदो आहे। हिते हिकमत मां मुराद क़ुरानी अहकाम जो अहिड़ो तफ़सील ऐं बयानु करणु आहे जंहिंखे ॼाणण खां पोइ इंसान उन्हनि हुक्मनि ते अहिड़ो अमल करे सघे जेको क़ुरान नाज़ुल कंदड़ रब जी मंशा मुआफ़िक़ हुजे। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे फ़राइज़ मां सिर्फ़ु इहो न आहे जो पाण सिर्फ़ु क़ुरान पाक पढ़ाइनि बल्कि उन जे मक़सदनि जो तफ़सील बि सही सेखारनि तां त क़ुर पाक ते मालिक जी रज़ा जे मुआफ़िक़ अमल थी सघे ऐं उन ई हिकमत खे नबवी सुन्नत सॾियो वेंदो आहे जेका अल्लाह ताला नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ते नाज़ुल कई आहे। जीअं क़ुर पाक जी आयत आहे व अंज़लल्लाहु अलैकल किताब वल हिकमह यानी अल्लाह ताला अव्हां ते किताब ऐं हिकमत नाज़िल कई आहे। उन मां इहो वाज़े आहे त हिकमत मां मुराद सुन्नत नबवी आहे ऐं उहा बि अल्लाह ताला नाज़िल कई आहे। इहा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ज़ाती राय या ख़्याल न आहे ऐं जहिड़ी तरह क़ुर पाक ते अमल करणु लाज़िम आहे अहिड़ी तरह सुन्नत नबवी ते अमल करणु बि लाज़िम आहे। हिन मां उन्हनि माण्हुनि जी सोच ऐं फ़िक्र जो ग़लति हुजणु ऐं गुमराही साबित थी चुकी त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी सुन्नत जा मुनकर ऐं उन ते एतिराज़ कंदड़ जेके हुआ। त दोस्तो ख़बर पई त हुज़ूर जी सुन्नत जेको हर अमल आहे जंहिंखे अपनायूं था हुज़ूर जो इहो आइन अमल अल्लाह ताला जे हुक्म जे मुआफ़िक़ आहे ख़ुदावंद अज़्ज़ वजल जी हिकमत आहे। यानी हुज़ूर जो हर अमल जीअं तव्हां असां आम इंसान आहियूं त हुज़ूर जो उहो इंसानी बशरी तक़ाज़ा वारो अमल जेको हो न उहो फितरी न हो ज़ाती न हो शख़्सी न हो पर अल्लाह ताला जे आइन हुक्म जे मुआफ़िक़ हुज़ूर जीअं बि कंदा हुआ उहो अल्लाह ताला जे हुक्म जे मुआफ़िक़ कंदा हुआ। त हाणे पाण अॻिते तिलावत कयूं था सूरतुल बक़रह जी 130 ऐं 31 आयत। अल्लाह ताला फरमायो वमन यरग़बु अन मिल्लत इब्राहीम इल्ला मन सफ़िह नफ़्सहु वलक़द इस्तफ़ैनाहु फ़िद्दुनिया व इन्नहु फ़िल आख़िरति लमिनस सालिहीन इज़ क़ाल लहू रब्बुहु अस्लिम क़ाल अस्लमतु लिरब्बिल आलमीन। ऐं केरु मुंहुं मोड़ींदो दीन इब्राहीम जे खां सवाइ उन जे जो बेवकूफ़ बनायाई पंहिंजे पाण खे ऐं बेशक बरगुज़ीदो कयोसूं उनखे दुनिया में ऐं बेशक उहो आख़िरत में बि सालिहनि मां हूंदो। जॾहिं चयो उनखे उन जे रब त कंध झुकाए अर्ज़ु कयाई त कंध झुकायुमि जहाननि जे रब लाइ। दोस्तो हाणे पाण इन्हनि आयतुनि जो तफ़सीर मालूम करियूं। हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो दीन दीन फितरत आहे उनखे मिल्लत बि सॾियो वियो आहे। जंहिं जी बि तबीयत सलीम ऐं दिलि मञण वारी हूंदी उहो उनखे तस्लीम करण में देरि न कंदो पर जंहिं जूं तबीयतूं मसख़ थी चुकियूं आहिनि ऐं सम्झ बिगड़ियल आहे उहे उनखे क़बूल न कंदा। हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम खे हुकुम मिलियो हो त अस्लिम ही अमुर हाज़ुर जो सीगो इस्लाम खां वरितल आहे। इस्लाम जी माना आहे अल्लाह ताला जे हुक्म जे साम्हूं कंध रखणु सिख या ॾुख में नफ़े या नुक़सान में पंहिंजी राय या ख़्वाहिश खे नज़रअंदाज़ करे बग़ैर कंहिं हीले या हुजत जे पंहिंजे रब करीम जे हुक्मनि ते अमल लाइ तयारु रहणु। ऐं अल्लामा सुयूती अलैहि रहमत मथीं आयत जे शान नुज़ूल लाइ लिखियो आहे त हज़रत अब्दुल्लाह बिन सलाम पंहिंजनि ॿिनि भाइटियुनि सलमा ऐं मुहाजिर संदन नाला हुआ उन्हनि खे
इस्लाम जी दावत ॾिनी ऐं खेनि चयाईं त अव्हांखे ख़बर आहे त अल्लाह ताला तौरात में फ़रमायो आहे त औलाद इस्माईल मां हिकु नबी मोकिलींदुसि जंहिंजो नालो मुबारक अहमद हूंदो। पोइ जंहिं उन ते ईमान आंदो उहो रुश्द ऐं हिदायत वारो हूंदो ऐं जंहिं उन ते ईमान न आंदो उहो मलऊन हूंदो। पोइ संदसि भाइटे जंहिंजो नालो सलमा हो ईमान आंदो ऐं जंहिंजो नालो मुहाजिर हो उन ईमान न आंदो ऐं इब्राहिमी मिलत खां मुंहुं मोड़ियाई। उन्हनि जे बारे में इहा आयत नाज़िल थी। अॻिते इरशाद थियो त असां इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम खे दुनिया में बि भलारो ऐं बरगुज़ीदो बनायो ऐं आख़िरत में बि उहो भलनि मां हूंदो, छो त उन अल्लाह ताला जे हुक्म जे अॻियां कंधु झुकायो ऐं क़ुर्बानियूं ॾिनियूं ऐं जेको क़ुर्बानी ॾींदो उहो ई ॿई जहान हासिल कंदो। दोस्तों हाणे पाण 132 आयत तिलावत करियूं था सूरतुल बक़रह जी 132 ऐं 33 आयत। उन खां पोइ उन जो तर्जुमो ऐं तफ़सीर ॿुधूं था। सही राह प्रोग्राम जारी आहे। मां आहियां अव्हां जो मेज़बान ऐं प्रोग्राम पेशकार आजिज़ रहमतुल्लाह अला शरी ताहिरी। अल्लाह ताला इरशाद फरमायो ववस्सा बिहा इब्राहीम बनीहि व याक़ूब या बनिय इन्नल्लाह अस्तफ़ा लकुमुद्दीन फला तमूतुन्न इल्ला व अंतुम मुस्लिमून अम कुंतुम शुहदाअ इज़ हदर याक़ूबल मौत इज़ क़ाल लिबनीहि मा तअबुदून मिन बअदी क़ालू नअबुदु इलाहक व इलाह आबाइक इब्राहीम व इस्माईल व इसहाक़ इलाहम वाहिदम व नहनु लहू मुस्लिमून। ऐं वसीयत कई हुई उन दीन जी इब्राहीम पंहिंजनि पुटनि खे ऐं याकूब ए मुंहिंजा पुट बेशक अल्लाह पसंदि कयो अव्हां लाइ हिन दीन खे, पोइ हरगिज़ न मरिजो अव्हां मगर इन हाल में जो अव्हां मुस्लमान आहियो। छा अव्हां हाज़ुर हुयो जंहिं वक़्तु आयो याकूब अलैहिस्सलातु वस्सलाम वटि मौत, जंहिं वक़्तु चयाईं पुछियाईं पंहिंजनि पुटनि खां त कंहिंजी इबादत कंदव मूंखां पोइ? चयाऊं इबादत कंदासूं तुंहिंजे सचे महबूद ऐं तुंहिंजे पीअरनि इब्राहीम इस्माईल ऐं इसहाक जे सचे महबूद जी, जेको हिकु सचो ऐं हक़ वारो महबूद आहे ऐं असीं उन जे लाइ कंधु झुकाईंदड़ आहियूं। दोस्तों हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम खे जेको हुकुम थियो हो त अल्लाह ताला जे हुकुम जे अॻियां कंधु झुकाए ऐं पाण अर्ज़ु कयईं त मूं कंधु झुकायो आहे। दुनिया शाहिद आहे त इहो वाइदो उन पाक बाज़ ऐं प्यारे बान्हे कहिड़ी तरह निभायो। उन ते उन जी हयाती मुबारक में सख़्त खां सख़्त ऐं मुश्किल इम्तिहान आया, पर उन कुदसी सिफ़ात ज़ात हस्ती जंहिं अज़्म ऐं सबात तस्लीम ऐं रज़ा जो सबूत ॾिनो, उन अल्लाह ताला जे मलाइकनि सगोरनि खे हैरत में विझी छॾियो। जॾहिं खेसि निमरूद वारे मंजनेक में विझी भड़का ॾींदड़ बाहि में उछलायो थे वियो त जिब्रील अमीन संदसि ख़िदमत में हाज़ुर थी अर्ज़ु कयो हल लक मिन हाजतिन, का कार ख़िदमत हुजे त मां ख़ादिम हाज़ुर आहियां। पाण फरमायूं अम्मा इलैक फला, तो में त को कमु नाहे। जिब्राईल अलैहिस्सलाम वरी अर्ज़ु कयो फ़स्अल रब्बक, भला पंहिंजे रब खे सवाल करियो त उहो अव्हां खे हिन भड़कंदड़ बाहि खां बचाए। पाण जवाब में फरमायूं त अल्लमहु बिहाली हस्बी मिन सवाली, यानी उनखे मुंहिंजे हाल जो जेको इल्मु आहे उहो ई काफ़ी आहे, सवाल कहिड़ो कयां। उन इस्तक़लाल ऐं मज़बूती ते सिर्फ़ु पाण पाइबंद न रहियो,
पर पाण ऐं संदसि औलाद मां हज़रत याक़ूब अलैहिस्सलाम जंहिंजो यहूदी औलाद आहिनि। ऐं उन जे करे ई ख़ुसूसन उन जो ज़िक्र थियो त पंहिंजनि पुटनि खे वसियत बि इहा कई हुई त अल्लाह ताला अव्हांखे इस्लाम जहिड़ो सचो ऐं पाक दीन अता कयो आहे, उन ते अहिड़ा पक्का रहिजो जो अव्हां जी वफ़ात बि इस्लाम ते थिए। उनखां पोइ यहूदियुनि खां पुछियो थो वञे त छा अव्हां उन वक़्तु मौजूदु हुआ जंहिं वक़्तु हज़रत याक़ूब अलैहिस्सलाम जो दुनिया तां इंतकाल थी रहियो हो, ऐं पंहिंजनि पुटनि खां पुछाई थिए त मूंखां पोइ कंहिंजी इबादत कंदव? त उन्हनि अर्ज़ु कयो त बाबा साईं, अव्हां ऐं अव्हां जे बाबनि ॾाॾनि इब्राहीम इस्माईल इसहाक़ अलैहिमुस्सलाम जी सचे महबूद जी इबादत कंदासीं, जेको हिकु महबूद आहे, ऐं असीं उन जा फ़र्माबरदार ऐं उन जे हुक्म जे अॻियां झुकण वारा आहियूं। ए यहूदियो, जॾहिं अव्हां उन वक़्तु मौजूदु न हुआ त पोइ उन्हनि ॾे इस्लाम खां सवाइ ॿिए दीन जी निस्बत छो था कयो? इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम त सिर्फ़ु इस्लाम जो दाई हो। जीअं ॿी आयत में आहे त मा कान इब्राहीम यहूदियम वला नसरानियम वलाकिन कान हनीफ़म मुस्लिमम वमा कान मिनल मुशरिकीन। यानी इब्राहीम अलैहिस्सलाम न यहूदी हो ऐं न नसारो, पर हक़ ते हलंदड़ मुस्लमान हो ऐं न हो मुशरिकनि मां। दोस्तों, अॻिते अल्लाह ताला इरशाद फरमायो 134 आयत जे अंदरि, तिल्क उम्मतुन क़द ख़लत लहा मा कसबत वलकुम मा कसबतुम वला तुसअलून अम्मा कानू यअमलून। उहा जमायत हुई जो तहक़ीक़ गुज़री उन लाइ इहो आहे जो उन्हनि कमायो, ऐं अव्हां लाइ उहो आहे जो अव्हां कमायो, ऐं न पुछा कया वेंदव उन अमल जे बारे में जो उन्हनि कया थे। दोस्तों, यहूदी चवंदा हुआ त असां भलारनि जो औलाद आहियूं, असांखे गुनाहनि जे करण सां कुझु न थींदो ऐं न वरी का पुछाई थींदी। हिन आयत में उन्हनि जे उन अक़ीदे जी नफ़ी आहे त उहे ग़लति सोच था रखनि, पाण जेकी पंहिंजे लाइ पोखींदा उहो ई लुणंदा। शिरक, कुफ़ुर ऐं गुनाहनि जे हूंदे खेनि संदन नसब ऐं हसब जे हवाले सां केर बि कमु न ईंदो, न को कमु ॾींदो। अॻिते अल्लाह ताला इरशाद फरमायो 135 आयत सूरतुल बक़रा जी ऐं 136 आयत जे अंदरि, वक़ालू कूनू हूदन औ नसारा तहतदू क़ुल बल मिल्लत इब्राहीम हनीफ़ा वमा कान मिनल मुशरिकीन क़ूलू आमन्ना बिल्लाहि वमा उन्ज़िल इलैना वमा उन्ज़िल इला इब्राहीम व इस्माईल व इसहाक़ व याक़ूब वल अस्बात वमा ऊतिय मूसा व ईसा वमा ऊतियन नबिय्यून मिर रब्बिहिम ला नुफ़र्रिक़ु बैन अहदिम मिनहुम व नहनु लहू मुस्लिमून। ऐं चवनि था त थी पओ यहूदी ऐं ईसाई त हिदायत वारा बणिजंदव। फरमाए त बल्कि इब्राहीम जे दीन जे ताबेदार थियो, जेको हक़ ते हलंदड़ बातिल खां मुंहुं मोड़ींदड़ हो ऐं न हो मुशरिकनि मां। चओ त ईमान आंदोसूं अल्लाह ऐं उन ते जेको नाज़ुल कयो वियो आहे असां ॾे, ऐं उन ते जेको नाज़ुल कयो वियो इब्राहीम ऐं इस्माईल ऐं इसहाक़ ऐं याक़ूब ऐं उन जी औलाद ॾांहुं, ऐं जेको ॾिनो वियो मूसा ऐं ईसा, ऐं जेकी ॾिना विया ॿिया अंबिया सॻोरा पंहिंजे रब जे तरफ़ां, नथा फ़र्क़ु कयूं उन्हनि में ईमान आणण जे लिहाज़ सां, ऐं असीं उन लाइ फ़र्माबरदार आहियूं। दोस्तों, हिननि आयतुनि में यहूदियुनि ऐं ईसाइनि जी ग़लति ॻाल्हि खे बयानु करण खां पोइ सही अक़ीदे जी तलक़ीन कई वई आहे, दुरुस्त अक़ीदे जी तलक़ीन कई वई आहे। यहूदी चवंदा हुआ त असां हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो औलाद ऐं उन जे अक़ीदे ते हलंदड़ आहियूं, ऐं जेको सही वाट ते हलण जो शौक़ु रखे उहो यहूदियत क़बूल करे। ईसाई बि अहिड़ी दावा कंदा हुआ। अल्लाह ताला फरमायो त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम उन्हनि खे सम्झायो त अव्हां जूं इहे सिर्फ़ु दावाऊं आहिनि, अव्हां में शिरक आहे, ऐं हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम त हक़ ते हलण वारो, बातिल खां मुंहुं मोड़ींदड़, शिरक खां सफ़ा बेज़ार ऐं पाक हो। पोइ अव्हां उन जी वाट ते हलण जी दावा कीअं था कयो? बल्कि अव्हां ऐलान कयो त असां अल्लाह ऐं उन जे नाज़ुल कयल किताब ते, जेको असां ते ऐं हज़रत इब्राहीम, हज़रत इस्माईल, हज़रत इसहाक़, हज़रत याक़ूब ऐं उन जी औलाद मां नबीयन अलैहिस्सलातु वस्सलाम ते नाज़ुल कयो वियो,
जेकी किताब हज़रत मूसा ऐं हज़रत ईसा ऐं ॿियनि अंबियान अलैहिमुस्सलातु वस्सलाम खे ॾिना विया उन्हनि सभिनी ते ईमान आंदो आहे। यहूदिन ऐं ईसाइनि वारी तंग नज़रिए ऐं तअसुब खां असीं पाक ऐं साफ़ आहियूं। उहे असां ॾे मोकिलियल नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते ईमान न बि आणनि पर असीं हक़ ते हलण वारा आहियूं। असांजो अल्लाह ताला जे मोकिलियलनि मथे ज़िकिर कयलनि ऐं ॿियनि सभिनी सचनि पैगम्बरनि ते ईमान आहे। उहे असांजे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ॾे नाज़ुल कयल क़ुरान करीम खे नथा मञनि पर असीं सभिनी नाज़ुल कयल किताबनि खे मञूं था। असीं अल्लाह ताला जे ख़लील मुवहिद आज़म सैयदना इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम ते ईमान आणण वारा आहियूं। दोस्तों अॻिते अल्लाह ताला इरशाद फरमायो 137 आयत में फ़इन आमनू बिमिस्लि मा आमनतुम बिही फ़क़द इह्तदौ व इन तवल्लौ फ़इन्नमा हुम फ़ी शिक़ाक़ फ़सयक्फ़ीकहुमुल्लाहु व हुवस्समीउल अलीम। पोइ जेकॾहिं ईमान आणनि उन वांगुरु जो ईमान आंदो अव्हां उन ते पोइ बिलाशक हिदायत वारा थिया ऐं जेकॾहिं मुंहुं फेराइनि पोइ बेशक उहे मुख़ालिफ़त में आहिनि पोइ जल्द काफ़ी थींदो तोखे उन्हनि जी हर शर खां ऐं अल्लाह ऐं उहो सभु कुझु ॿुधंदड़ सभु कुझु ॼाणंदड़ आहे। दोस्तो 137 आयत ऐं उन जो तर्जुमो अवां ॿुधो। हिन आयत में अल्लाह ताला ईमान वारनि खे ॿुधायो आहे त यहूदी ऐं नसारा केतिरियूं बि दावाऊं कनि पर उन्हनि जे लाइ अल्लाह ताला वटि मक़बूलियत ऐं महबूबियत तेसि ताईं नाहे जेसि ताईं अव्हां असहाबनि सगोरनि वांगुरु ईमान न आणींदा। हिन आयत मां साबित थियो त ईमान उहो मक़बूल आहे जेको असहाबनि सगोरनि रज़ी अल्लाह अन्हुम वांगुरु ऐं उन्हनि जे तरीक़े ते हुजे पर जेको माण्हू असहाबनि सगोरनि रज़ी अल्लाह ताला अन्हुम खे मञे ई नथो त उहो वॾो बेईमान आहे, उन जी का बि दावा सही न आहे। दोस्तो हिन तिलावत कयल आयत करीम जे हवाले सां हिकिड़ो अज़ीम वाक़ियो अव्हां खे यादि ॾियारियां त हुज़ूर पुरनूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे प्यारे संदन न्याणे सैयदना उस्मान गनी ज़िन्नूरैन रज़ी अल्लाह ताला अन्हु खे जॾहिं शहीद कयो वियो त संदन झोलीअ में तिलावत करण लाइ क़ुरान करीम रखियल हो ऐं संदन रत जा फुड़ा हिननि अखरनि फ़सयक्फ़ीकहुमुल्लाहु व हुवस्समीउल अलीम ते किरिया हुआ जेके केतिरनि माण्हुनि ॾिठा हुआ। हीअ जेका मूं आयत सगोरी अव्हां जे साम्हूं तिलावत कई इहा ई आयत खुलियल हुई ऐं फ़सयक्फ़ीकहुमुल्लाहु व हुवस्समीउल अलीम इहे लफ़्ज़ हुआ जन जे मथां संदन खून मुबारक किरियो हो। पोइ जल्द काफ़ी थींदो तोखे उन्हनि जे हर शर खां अल्लाह ऐं उहो सभु कुझु ॿुधंदड़ सभु कुझु ॼाणंदड़ आहे। त दोस्तो हाणे पाण 138 आयत तिलावत करियूं, हुन जो तर्जुमो ऐं तफ़सीर अव्हां खे ॿुधायां। अल्लाह ताला फरमायो सिबग़त अल्लाहि व मन अहसनु मिनल्लाहि सिबग़ह व नहनु लहू आबिदून। असां ते अल्लाह जो रंग आहे ऐं केरु वधीक सुहिणो आहे अल्लाह खां रंग ॾियण में ऐं असीं उन जी इबादत कंदड़ आहियूं। हाणे आयत जो तफ़सीर आहे त यहूदियुनि जी आदत हूंदी हुई त जेकॾहिं को उन्हनि जे दीन में दाख़िल थींदो हो त उनखे फिके रंग वारे पाणीअ सां वहिंजारींदा हुआ। उन्हनि खे ॾिसी ईसाइनि बि इहो तरीक़ो अख़्तियार कयो हो ऐं जेकॾहिं को ॿारु ॼमंदो हो त उनखे बि उन फिके रंग जे पाणीअ सां वहिंजारींदा हुआ ऐं ईअं सम्झंदा हुआ त हाणे हिन ते यहूदियत या ईसाईअ जो रंग चढ़ी वियो ऐं पको यहूदी या ईसाई रहंदो। उन्हनि जे इन ख़्याल खे रद्द कंदे क़ुरान करीम ॿुधायो त जेकॾहिं रंग लॻाइणो आहे त अल्लाह ताला जो कुदरती रंग लॻायो जो न पाणीअ सां लहे न सिज जी गर्मीअ ते फिटे न वक़्तु गुज़रण सां ख़तमु थिए। अल्लाह ताला जे कुदरत जो रंग उहा ख़ालिस तौहीद आहे जंहिंजे लॻाइण लाइ सैयद इंसो जान सरकारी दो आलम सल्लल्लाहु ताला अलैहि व आलिहि वसल्लम हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुजतबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन तशरीफ़ फरमा थिया ऐं ईमान वारनि उन्हनि ते ईमान आणे उहो न फिटंदड़ रंग हासिलु कयो
अल्लाह जो रंग उहो आहे जेको रंग नबवी सीरत नबवी सुन्नत में रची वञे, उहो ई ख़ुदा जो रंग आहे ऐं हक़ीक़ी रंग आहे। अल्लाह जो क़ुरान करीम ईअं ॿुधाए रहियो आहे। त दोस्तो, प्रोग्राम सही राह जारी आहे। अॼु पाण सूरतुल बक़रह जी 120 आयत खां तिलावत, तर्जुमो ऐं तफ़सीर समाअत करे रहिया आहियूं, ॿुधी रहिया आहियूं। मां आहियां मुंहिंजो मेज़बान ऐं प्रोग्राम पेशकार आजिज़ रहमतुल्लाह लाशारी ताहिरी। हाणे पाण 139 आयत तिलावत कयूं था। अल्लाह ताला फरमायो, कुल अतुहाज्जूनना फिल्लाहि वहुव रब्बुना व रब्बुकुम वलना अअमालुना वलकुम अअमालुकुम वनहनु लहू मुख़लिसून। फरमाए त छा बहस था कयो असां सां अल्लाह जे बारे में, ऐं उहो रब असांजो आहे ऐं रब अव्हां जो आहे, ऐं असां लाइ असांजा अमल आहिनि ऐं अव्हां लाइ अव्हां जा अमल, ऐं असीं इन लाइ इख़लास सां इबादत कंदड़ आहियूं। दोस्तो, यहूदी हमेशह मुस्लमाननि खे चवंदा हुआ त अल्लाह ताला पंहिंजा पैगम्बर हमेशह बनी इसराईल मां मोकिलिया आहिनि, उन जे करे आख़िरी पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि उन्हनि मां ईंदो। अरबनि मां मोकिलियल नबी अलैहिस्सलातु वस्सलाम माज़ अल्लाह सचो न आहे। रब्बुल आलमीन जल शानहू उन्हनि जे रद में फरमायो त ए प्यारा हबीब, अवां उन्हनि खे ॿुधायो त छा अल्लाह ताला सिर्फ़ु अव्हां जो रब आहे? जवाब में ज़रूरु चवंदा त सभिनी जो रब आहे। अवां फरमायो त जेकॾहिं सभिनी जो रब आहे त मर्ज़ीअ वारो आहे, जंहिं कबीले मां बि पंहिंजे आख़िरी पैगम्बर सगोर अलैहिस्सलातु वस्सलाम खे मोकिले, अवां छो था एतिराज़ु कयो? अव्हां जा अमल आहिनि त असांजा बि अमल आहिनि, बल्कि असांजे अमलनि में त अव्हां खां वधीक इख़लास आहे, ख़ुलूस आहे, ऐं उन वटि इख़लास जो ई क़दुरु आहे। अल्लाह ताला दिलनि जे ख़ुलूस ऐं सचाई खे ॾिसंदो आहे। दोस्तों, अॻिते अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो, अम तक़ूलून इन इब्राहीम व इस्माईल व इसहाक व याक़ूब वल अस्बात कानू हूदन औ नसारा कुल अअंतुम अअलमु अमिल्लाहु वमन अज़लमु मिम्मन कतम शहादतन इंदहु मिनल्लाहि वमल्लाहु बिगाफ़िलिन अम्मा तअमलून। अल्लाह ताला फरमायो, छा अवां चओ था त बेशक इब्राहीम ऐं इस्माईल ऐं इसहाक ऐं याकूब ऐं उन जा पुट हुआ यहूदी या ईसाई? फरमाए त छा अवां वधीक ॼाणंदड़ आहियो या अल्लाह? ऐं केरु आहे वधीक ज़ालिम उन खां जो लिकाए थो शाहिदी जेका उन वटि आहे अल्लाह जे तरफ़ां, ऐं न आहे अल्लाह गाफ़िल उन खां जो कयो था। तिल्क उम्मतुन क़द ख़लत लहा मा कसबत वलकुम मा कसबतुम वला तुसअलून अम्मा कानू यअमलून। इहा हिकु उम्मत हुई जेका गुज़री, उन लाइ इहो आहे जो कमायाई, ऐं अव्हां लाइ इहो आहे जेको कमायव, ऐं न पुछा कया वेंदव उन जे बारे में जो कयाऊं थिए। त दोस्तो, हिननि आयतुनि में अहले किताब खे ख़िताब कंदे ॿुधायो वियो आहे, तव्हां चओ था त हज़रत इब्राहीम, हज़रत इस्माईल, हज़रत इसहाक अलैहिस्सलातु वस्सलाम ऐं उन जा पुट यहूदी या ईसाई हुआ। भला इहो ॿुधायो तव्हांखे वधीक ॼाण आहे या अल्लाह जल शानहू खे? जॾहिं अल्लाह ताला खे हर ॻाल्हि जो वधीक इल्मु आहे ऐं उहो फरमाए थो त उहे सभु अंबिया सगोरा अलैहिस्सलातु वस्सलाम यहूदियत ऐं नसरानियत खां पाक परे ख़ालिस तौहीद जा पैगाम पहुचाईंदड़ अल्लाह जा बरगुज़ीदा ऐं प्यारा हुआ। तव्हांखे ख़बर आहे त यहूदियत ऐं नसरानियत ग़लति ऐं गुमराही आहिनि। अवां शाहिदी ॾियण जे बजाए उनखे लिकायो था। तव्हां वॾा ज़ालिम आहियो। अवां खां वधीक केरु ज़ालिम आहे? पर यादि रखो त अल्लाह ताला अव्हां जे किरदार खां गाफ़िल न आहे। अवां जेकी अमल कयो था उहो ॼाणे थो, उहो ई उन जी अव्हां खे सज़ा ॾींदो। उन खां पोइ ॿुधायो वियो त उहे पंहिंजे लाइ अमल करे विया, अवां पंहिंजे लाइ था कयो, अव्हां खां उन्हनि जी पुछा कान थींदी। त दोस्तो, हाणे सूरतुल बक़रह जी 142 आयत ऐं अॼु अल्हम्दुलिल्लाह पाण पहिरियों पारो सूरतुल बक़रह कलाम पाक जो पहिरियों पारो तिलावत, तर्जुमो ऐं तफ़सीर अल्लाह ताला जे फज़ल ऐं करम सां मुकमल करे चुका आहियूं। त अॻिते ॿिए पारे जी शुरूआत पाण हिन प्रोग्राम में करे छॾियूं था ऐं बाक़ी ॿिए पारे जूं आयतूं इंशाअल्लाह ईंदड़ प्रोग्राम में पढ़बियूं। अल्लाह ताला फरमायो,
सयक़ूलुस्सुफ़हाउ मिनन्नासि मा वल्लाहुम अन क़िबलतिहिम अल्लती कानू अलैहा क़ुल लिल्लाहिल मशरिक़ु वल मग़रिबु यहदी मन यशाउ इला सिरातिम मुस्तक़ीम। सिघोई चवंदा बेवकूफ़ माण्हू त कहिड़ी शइ फेरायो उन्हनि खे संदन क़िबले खां जंहिं ते हुआ हिन खां अव्वल। फ़रमाए त अल्लाह जो ई आहे ओभर ऐं ओलह, हिदायत थो करे जंहिंखे घुरे सिधी वाट ॾांहुं। तो दोस्तो, सिरात मुस्तक़ीम सिधी वाट सही राह, प्रोग्राम भी सही राह है। त हाणे इन तिलावत कयल आयत सगोरी ॿिए पारे जी पहिरीं आयत सगोरी जो तफ़सीर ॿुधो। इबादतुनि में बदनी इबादत सभ खां भली आहे ऐं बदनी इबादतुनि में निमाज़ भली आहे ऐं निमाज़ में सजदो भलो आहे। क़यामत में ॿई कंहिं बि क़िस्म जी, यानी जेकॾहिं को ॿियो अमल कयो वञे, उहा कंहिं बि ॿिए क़िस्म जी का बि इबादत न हूंदी मगर अल्लाह ताला जे जमाल जो मुशाहिदो करे मुसलमान उते बि सजदो बलखेन सजदे लाइ सॼो वेंदो, उते सजदो कंदा। जीअं क़ुरान पाक में आहे, यौम यकशफ़ु अन साकिन व युदअउन इला सुजूद, जंहिं ॾींहुं खोली वेंदी ठी मुबारक ऐं सजदे लाइ सॾिया वेंदा। यकीनन यानी निमाज़ ऐं सजदे लाइ वक़्तु बि मुक़ररु कयल आहे ऐं तरफ़ बि मुक़ररु आहे जंहिं ॾे मुंहुं करे सजदो कयो वञे ऐं उन तरफ़ खे क़िबलो सॼो वेंदो आहे। हीअ ॻाल्हि बि ज़ाहिर आहे त मोमिन जो सजदो हिकु अल्लाह वहदहू ला शरीक लहू लाइ आहे ऐं अल्लाह ताला जी पाक ज़ात ओभर ओलह उत्तर ऐं ॾखिण जे क़ैदनि खां बुलंद ऐं बाला आहे। उहो कंहिं मख़सूस तरफ़ में न आहे, पर अल्लाह ताला जी हिकमत जी तक़ाज़ा आहे त सभिनी निमाज़नि जो मुंहुं हिकु पासे हुजे ऐं उहो उन जे करे जो हिकिड़ियूं इबादतूं इनफ़रादी आहिनि, ॿियूं इज्तिमाई। अल्लाह ताला जो ज़िक्र करणु, रोज़ो वग़ैरह इनफ़रादी इबादतूं आहिनि जेके अकेलाईअ में ऐं लिकी अदा करे सघजनि थियूं, ऐं निमाज़ ऐं हज इज्तिमाई इबादतूं आहिनि जेके ऐलान ऐं इज्तिमा सां अदा कयूं वेंदियूं आहिनि ऐं उन्हनि में इबादत सां गॾु मुसलमाननि खे इज्तिमाई ज़िंदगी जा आदाब सेखारण बि पेश नज़र आहिनि। ऐं हीअ ॻाल्हि बि ज़ाहिर आहे त इज्तिमाई निज़ाम जो सभ खां वॾो बुनियादी उसूल घणनि फ़र्दनि जी वहदत ऐं यकजहती आहे। उहा वहदत जेतिरी कवी ऐं मज़बूत हूंदी, ओतिरो ई इज्तिमाई निज़ाम बहितर ऐं मुस्तहकिम हूंदो। उन वहदत जो असुलु नुक़्तो फ़िक्र, ख़्याल ऐं अक़ीदे जे हिकु हुजण खे चइबो आहे ऐं केतिरनि कूड़नि महबूदनि जे पूॼारियुनि खे अल्लाह वहदहू ला शरीक लहू जी इबादत ऐं इताअत जी दावत ॾिबी आहे, जंहिं ते सारी दुनिया जा माण्हू गॾु थी सघनि था। ऐं उन हक़ीक़ी फ़िक्री ऐं नज़री वहदत खे अमली सूरत ऐं क़ुवत ॾियण जे लाइ कुझु ज़ाहिरी वहदतूं रखियूं वियूं आहिनि जेके अमली ऐं अख़्तियारी आहिनि, नसब, रंग, वतन वग़ैरह सां मुक़य्यद न आहिनि। उन्हनि वहदतुनि मां हिकु क़िबले जे मुक़ररु करण वारी वहदत बि आहे जंहिंजो हुकुम पाण मालिक मिठे कयो आहे। दोस्तो, हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम ऐं उनजी औलाद जो क़िबलो बि उहो ई बैतुल्लाह शरीफ़ हो, काबतुल्लाह हो, जंहिंजो बुनियाद मलाइकनि सगोरनि रखियो हो। हज़रत नूह अलैहिस्सलातु वस्सलाम जे दौर ताईं उहो ई क़िबलो रहियो। जॾहिं हज़रत नूह अलैहिस्सलाम जे वक़्त में आयल तूफ़ान में सॼी दुनिया गर्क थी तबाह थी वई त बैतुल्लाह शरीफ़ जी इमारत बि शहीद थी वई हुई। उनखां पोइ हज़रत इब्राहीम ऐं हज़रत इस्माईल अलैहिमुस्सलाम अल्लाह ताला जे हुक्म सां ॿियो भेरो बैतुल्लाह शरीफ़ जी तमीर कई ऐं उहो ई उन्हनि जो बि क़िबलो रहियो। उनखां पोइ बनी इसराईल जे नबीयनि सगोरनि अलैहिमुस्सलातु वस्सलाम जे लाइ बैतुल मुक़द्दस खे क़िबलो मुक़ररु कयो वियो। मशहूर मुफ़स्सिर ऐं मुहद्दिस अबुल आलिया जो चवणु आहे त अॻियनि नबीयनि अलैहिमुस्सलातु वस्सलाम जो क़िबलो बि बैतुल्लाह शरीफ़ हो, जबकि बैतुल मुक़द्दस ॾे मुंहुं करे निमाज़ पढ़ंदा हुआ से बि अहिड़े तरीक़े सां बीहंदा हुआ जो बैतुल मुक़द्दस ऐं बैतुल्लाह ॿिन्ही ॾे मुंहुं थी वञे। ऐं संदसि कौल आहे त मूं हज़रत सालेह अलैहिस्सलाम जी मस्जिद में निमाज़ पढ़ी त उन जो क़िबलो बि बैतुल्लाह शरीफ़ हो ऐं मां ज़ुल्करनैन जी मस्जिद खां लंघियुसि त उन जो क़िबलो बि बैतुल्लाह शरीफ़ हो। दोस्तो, तफ़सीर क़ुर्तबी सुफ़े 150 जुल्द 2 में इहो लिखियलु आहे त जॾहिं
हुजूर पुरनूर शाफ़ी यौमिन नशूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मक्के पाक मां हिजरत करे मदीने शरीफ़ में आया त अहले किताब यहूदिन ऐं नसारनि जे क़िबले बैतुल मुक़द्दस ॾे मुंहुं करे 16 या 17 महीना निमाज़ पढ़ंदा रहिया, मगर उन वक़्त जे दौरान संदन दिली ख़्वाहिश हुई त पाण बैतुल्लाह ॾे मुंहुं करे निमाज़ पढ़नि। अल्लाह ताला पंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे दिली आरज़ू पूरी करण खां अॻु में ई खेनि ॿुधायो त क़िबले जी तब्दीलीअ ते बेवकूफ़ माण्हू एतिराज़ कंदे चवंदा त ईअं छो थियो। अवां उन्हनि खे जवाब में फ़रमाइजो त असुल ओभर ऐं ओलह सां वास्तो न आहे, उहे सभु अल्लाह ताला जा पैदा कयल आहिनि। असुल शइ त हुक्म ख़ुदावंदी आहे, जेॾांहुं मालिक फ़रमाए ओॾांहुं मुंहुं करे निमाज़ पढ़िजे। पोइ पाण बनी सलमा जी मस्जिद में निमाज़ पढ़ी रहिया हुआ त अल्लाह ताला जो फ़रमान आयो, अव्हां बैतुल्लाह शरीफ़ ॾे मुंहुं करे निमाज़ पढ़ो। पाण निमाज़ पढ़ंदे ई बैतुल्लाह ॾे मुंहुं कयाऊं। उन मस्जिद खे मस्जिदुल क़िबलतैन सॾियो वेंदो आहे। दोस्तो, इहो हुकुम 2 सन हिजरीअ जे रजब महीने में थियो हो। किन जो चवणु आहे त अंगारे जे ॾींहुं 15 शोबान ते इहो हुकुम नाज़िल थियो हो। किन मुफ़स्सिरनि लिखियो आहे त हिजरत खां 1 साल ऐं 5.5 महीननि खां पोइ रजब शरीफ़ जी 15 तारीख़ सूमर जे ॾींहुं बनी सलमा जी मस्जिद में ॿेपहरी निमाज़ पढ़ंदे इहो फ़रमान पहुतो हो। दीन इस्लाम जी हक़ीक़ी प्रचार ऐं आलम इंसानियत जी हिदायत लाइ नाज़ुल कयल कलाम इलाही जे सिंधी तर्जुमे ऐं तफ़सीर जे प्रोग्राम सईं राह में मां आहियां अव्हां जो मेज़बान ऐं प्रोग्राम पेशकार आजिज़ रहमतुल्लाह लाशारी ताहिरी। सोशल मीडिया जी जदीद सहूलत जो फ़ाइदो वठंदे अव्हां जे समाअतुनि ताईं रूहानी ग़िज़ा तौरु ईमान जी सलामती लाइ हीअ हक़ीक़त भरियो हिदायत भरियो पैगाम पहुचाइण जी कोशिश कई अथमि। बशरी तक़ाज़ा मूजिबि लफ़्ज़ी या एराबी तौरु का ग़लती थी हुजे त ख़ुदा वास्ते माफ़ी जो तलबगार आहियां। दोस्तो, असांजी सिंध धरतीअ जे हिन माए नाज़ ऐं बेबाक आलिम सुल्तानुल मुफ़स्सिरीन हज़रत अल्लामा अलहाज मोहम्मद इदरीस दाहिरी ताहिरी बख्शी क़ादरी नक्शबंदी शाज़ अली दामत बरकातुहुल आलिया जे लिखियल सिंधी तर्जुमे ऐं तफ़सीर अहसनुल बयान फ़ी तफ़सीरुल क़ुरान जो जामे पैगाम अव्हां ताईं पहुचाइण जी कोशिश करियां पियो, इन दुआ सां त अल्लाह करीम मुंहिंजो ॿुधाइण ऐं अव्हां जो ॿुधणु पंहिंजी बारगाह इलाही में मक़बूल ऐं मंज़ूर फ़रमाए। हिन तरफ़ पाण पहुता आहियूं प्रोग्राम जी पुॼाणीअ ते ऐं अॼु अव्हां जे साम्हूं अल्लाह तबारक व तआला जी लारहीब किताब क़ुरान करीम फ़ुरक़ान अज़ीम सूरतुल बक़रह जी 120 आयत खां पाण तिलावत शुरू कई आहे। तर्जुमो ऐं तफ़सीर, तिलावत तर्जुमो ऐं तफ़सीर। अॼु अल्हम्दुलिल्लाह अल्लाह ताला जे फ़ज़्ल ऐं करम सां पहिरियों पारो क़ुरान करीम जो मुकमल करे ॿिए पारे जी शुरूआती पहिरीं आयत 142 सूरह बक़रह जी आयत शुरू करे चुका आहियूं। ख़ुदा पाक चाहियो त इंशा अल्लाह ताला बाक़ी आयतुनि जो तर्जुमो तफ़सीर तिलावत सां गॾु अव्हां जे समाअतुनि ताईं पहुचाइबो। आख़िर में मां उन्हनि महिरबान दोस्तनि जा नाला ॻणायां जेके कुझु पल, कुझु साअतुनि, कुझु लम्हनि, कुझु मिंटनि या घणे वक़्त जे लाइ हिन प्रोग्राम सईं राह जे सफ़र में हम सफ़र बणिया। अल्लाह ताला खेनि अजर अज़ीम अता फ़रमाए ऐं उहे दोस्त जेके पंहिंजे ग़ैर ज़रूरी मसरूफ़ियतुनि जे तरफ़ लाड़ो रखी हिन अहिड़े अल्लाह ताला जे कलाम इलाहीअ खे नथा ॿुधनि, अल्लाह करीम शल उन्हनि खे बि ॿुधण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आख़िर में मां अव्हां महिरबान दोस्तनि जा नाला खणा थोराए थो आहियां। मोहतरम नूर मंदूर पिताफ़ी घोटकी जो बलोड़ सुघड़ आहे, पंहिंजे प्रोग्राम सईं राह जे सफ़र में शामिल थियो। रईस फैज़ुल्लाह लाशारी, मोहतरम मोहम्मद मोहसिन कासमी चांडियो मदीनतुल मुनव्वरा भले पार खां पंहिंजे हिन सईं राह जे सफ़र प्रोग्राम में शामिल रहियो। मोहतरम सिकंदर अली अब्बासी साहब पंहिंजे हिन सईं राह जे सफ़र में शामिल रहियो। उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी जे ॻोठ जो नौजवान
अहले इल्म दोस्त मोहतरम जो क्यों नईम अहमद असांजे हिन सही राह जे सफ़र में सॼो सफ़र अल्लाह ताला खेनि अञा बि अजुर अता फ़रमाए। सॼे प्रोग्राम खे पाण गौर सां फ़िक्र सां ॿुधनि था। अल्लाह ताला खेनि अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, इज़्ज़त आबरू बचड़नि उमिरि में इज़ाफ़ो फ़रमाए। उन सां गॾोगॾु मोहतरम निसार अहमद लाशारी, मोहतरम मस्तोई ज़ाहिद गुल, मोहतरम सद्दाम अकबर दर साहब, मोहतरम अब्दुल सत्तार मीर बहर शिकारपुर जो भलोड़ सुघड़, मोहतरम शफ़क़त लाशारी साहब, मोहतरम सांवल मीराली असांजे सिंध जो तमामु निरालो शाइर ऐं डेली इम्कान ठुल जे दोस्तनि सही राह जे सफ़र में हिसो वरितो। मोहतरम मोहम्मद अवेस ॼामड़ो साहब जाम शोरे खां सही राह जे सफ़र में शामिल थियो। मोहतरम मौलवी अब्दुल वहीद मुतवा साहब, मोहतरम फैज़ मोहम्मद लाशारी साहब दादू खां। मौलवी अब्दुल वहीद मुतवा अहले हदीस जो तमामु वॾो आलिम आहे ऐं इंडिया कच्छ भुज जे ऋण कच्छ जे इलाइक़े जे कंहिं जामे मस्जिद जा पाण ख़तीब व इमाम आहिनि। सही राह में क़ुरान पाक खे ॿुधण जे लाइ हमेशह हम सफ़र हूंदा आहिनि। मोहतरम फैज़ मोहम्मद लाशारी साहब पाण सां दादू खां हम सफ़र। मोहतरम हबीबुल्ला ताहिरी साहब ठुल खां पंहिंजे प्रोग्राम जेकबाबाद खां ॿुधंदा आहिनि। मोहतरम इमदादुल्लाह बेजाराणी साहब जेकबाबाद खां ॿुधंदा आहिनि। मोहतरम सईद नवाज़ उस्ताद मोहम्मद नवाज़ बिरोही साहब जन जा फ़र्ज़ंद दादू खां पंहिंजे सही राह जे सफ़र में शामिल रहिया। मोहतरम रदीफ़ पीरज़ादा साहब, मोहतरम सनाउल्ला शेख साहब ॻोठ मोहम्मद बख्शोरो कासमाबाद हैदराबाद खां सही राह जे सफ़र में शामिल रहिया। मोहतरम ग़ुलाम रब्बानी सरकी साहब ऐं मोहतरम हाफ़िज़ ज़ाहिद हुसैन साहब असांजे सही राह जे सफ़र में देर आयद पर दुरुस्त आयद कुझु लम्हा सही राह जे सफ़र में शामिल रहिया। सिंध यूनिवर्सिटी हाउसिंग सोसाइटी ॻोठ पीर बाजदी खां मोहतरम सहाफ़ी मोहम्मद सालेह मोगल गेरेले प्रेस क्लब जो बरख सहाफ़ी आहे, सही राह जे सफ़र में शामिल रहियो। ख़ाद में अहले सुन्नत जा दोस्त डोकरी खां पंहिंजे हिन सही राह जे सफ़र में शामिल रहिया ऐं हिन सही राह जे सफ़र जो आख़िरी हम सफ़र मोहतरम जनाब हाफ़िज़ ख़ुदा बख़्श रिज़वी साहब पंहिंजे हिन सही राह जे सफ़र में शामिल रहिया। सभिनि जे लाइ दुआऊं आहिनि। अल्लाह ताला असां अव्हां जा कर्ज़ मर्ज़ फितना मुसीबतूं दर्द दफ़े फ़रमाए। अल्लाह ताला असां खे ज़मीनी आसमानी मुसीबतुनि आफ़तुनि बलाउनि बीमारियुनि खां महफ़ूज़ फ़रमाए। असांजे मुल्क ऐं मिलत खे सलामत रखे। अल्लाह ताला असांजे बचड़नि खे नेक साले फ़र्माबरदार हिदायत वारे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। रब काइनात असां अव्हांजे अबे अमड़ खे बख़्श फ़रमाए, उस्तादनि खे बख़्श फ़रमाए। जन जा अबो अमड़ या उस्तादनि मां को दुनिया मां लॾे छॾे वियो आहे, रब काइनात उन्हनि जे क़ब्रुनि खे कुशादो फ़रमाए, क़ब्र जे अज़ाब खां महफ़ूज़ फ़रमाए। अल्लाह ताला जॾहिं असांखे मौत ॾिए त कलमे जो मौत, ईमान जो मौत नसीब फ़रमाए, शहादत जो मौत नसीब फ़रमाए। ऐं रब काइनात अज़ वजल जॾहिं असांजे मौत खे आयद फ़रमाए त असांजे सकरात जी सख़्ती खे अल्लाह ताला आसान फ़रमाए। क़ब्र जे अंदरि हलूं त मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सुञाणण वारी नूरानी निगाह अता फ़रमाए। असांजे क़ब्र खे रसूलुल्लाह जे उन नूर जे सदके ता हद निगाह कुशादो फ़रमाए। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी क़यामत जे ॾिहाड़े शिफ़ात नसीब फ़रमाए ऐं जन्नत में मदीने वारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पाड़ो नसीब फ़रमाए। आमीन सुम्मा आमीन व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। अल्लाह निगहबान।